ओ मुझो जमालो जतन सा मुझो जमालो आ सिंध सा ये सिंधरी सुन लाल जी जे मेरो जो लाल लतीफ जो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल ताली सिरियाहुल न्यू मेरान न्यूज़ और कयूं तो खबरन डा खबर शामिल की पिया टाउन कमेटी फ़कीराबाद में मेगा फेस्टिवल रांदियुनि जो हफ़्तो पुॼाणी ते पहुतो। खटींदड़ टीमन में इनाम विराया विया। वधीक उन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे खैरपुर खां असांजो न्यू मेरान न्यूज़ जो ब्यूरो चीफ मोहम्मद पंजल गाओ। जी मोहम्मद पंजल, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। टाउन कमेटी फ़कीराबाद में मेगा फेस्टिवल रांदियुनि जो हफ़्तो पुॼाणे ते पहुतो। खटींदड़ टीमुनि में इनाम विराया विया। चेयरमैन टाउन कमेटी फ़कीराबाद सिराज निसार ख़ासकर जे तावन सां फ़कीरा टाउन जे 40 गवर्नमेंट बॉयज़ एंड गर्ल्स स्कूलनि में रांदियुनि जो हफ़्तो पुॼाणे ते पहुतो। फ़कीरा टाउन कमेटी जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में क्रिकेट, वॉलीबॉल, मंझवटी, रनिंग ऐं ॿियूं रांदियूं खेॾायूं वयूं, जिते 4 टीमुनि हिसो वरितो। ऐं फातिर टीमुनि में क्रिकेट टीम सिराई प्यारो खान ग्रुप, फुटबॉल टाइम खान चांडियो, फ़कीराबाद ग्रुप, मंझवटियो में सिराई प्यारो खान ग्रुप, रनिंग में भट्टी ग्रुप कामयाबी माणी। प्रोग्राम जा मेहमान ख़ासि पीपल्स पार्टी जा नौजवान अॻवान MPA बैरिस्टर हालार मंज़ूर वसाण हुआ। उन मौक़े ते MPA हालार मंज़ूर वसाण मीडिया अॻियां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॻाल्हाईंदे चयो त पढ़ाईअ सां गॾु रांदियूं बि ॿारनि लाइ इंतिहाई काराइतियूं आहिनि। रांदियुनि सां ॿारनि जो दिमाग़ ताज़ो तवानू थिए थो। इन वधीक चयो त तालके कोटडीजीअ में पहिरियों भेरो अहिड़ो प्रोग्राम थियो आहे। असां इनशाअल्लाह डिसंबर ऐं जनवरी महीने में टाउन कमेटी कुंभ ऐं कोटडीजीअ में अहिड़ा प्रोग्राम कराईंदासीं। हिन चयो त सेहतमंद जिस्म में ई सेहतमंद दिमाग़ हूंदो आहे ऐं सेहतमंद दिमाग़ लाइ रांदियूं अहमियत रखनि थियूं। हिन हफ़्ते में ॿार ख़ूब इंजॉय कंदा आहिनि। हर एक्टिविटी ॿारनि खे कराई थी वञे। रेस, फुटबॉल, क्रिकेट, वंझवटी ऐं हर क़िस्म जी रांदि कराई वञे थी। उन में ॿारनि जो ज़हन खुले थो, ॿारनि जी दिलचस्पी वधे थी। उन मौक़े ते शागिर्दनि स्कूल इंतिज़ामिया असांजे जिस्म खे तंदुरुस्तीअ लाइ रांदियुनि जो हफ़्तो मुनक़िद कयो आहे, जंहिंमें असां मुख़्तलिफ़ रांदियूं क्रिकेट, वॉलीबॉल, फुटबॉल समेत ॿिनि रांदियुनि में हिसो वरितो आहे। स्कूल जे शागिर्दनि चयो त रांदियूं खेॾण सां बोरियत ख़तमु थिए थी। आख़िर में MPA हालार मंज़ूर वसाण चेयरमैन फ़कीर सराई निसार हुसैन ख़ासकेली पारां 4000 शागिर्दनि में जैकेट्स विराया विया, जॾहिं त इनाम विराइण वारी तक़रीर में महिमान ख़ासि MPA हालार मंज़ूर वसाण, TO सेकेंडरी उस्ताद मोहम्मद रमज़ान मेरानी, TO मेल प्राइमरी कोटडीजी उस्ताद मोहम्मद जुमन मेरानी, उस्ताद महबूब राजपर, फोटो पर्सन उस्ताद हमीदुल्ला जामरो, इरशाद राजपर वरी गुलाम सोलंकी, ममता सोलंकी ऐं ॿियनि शिरकत कई। जी ठीक है मोहम्मद पंजल, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।